अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंदड़। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे पंहिंजे ई शहर ऐं सखी लाल कलंदर शहबाज़ जे नगरीअ में करप्शन उरूज ते। सेवण में करोड़ी रुपयनि जे लागत सां शहर में वॾे में वॾो सेवरेज जो नालो ठही रहियो आहे, जंहिंमें नाक़स मटीरियल इस्तेमाल थी रहियो आहे। तफ़सील मूजिबि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो ठेकेदार सेवण म्यूनिसिपल कमेटीअ जो काउंसलर पिणु आहे। ठेकेदार इब्राहिम चांडियो इंतहाई वॾे में वॾी करप्शन हिन नाले में नाक़स मटीरियल इस्तेमाल करे पब्लिक हेल्थ ज़िला जाम शोरे जे इंजीनियर सुहेल मेमण जे भॻत सां करोड़ी रुपयनि जी करप्शन करे रहियो आहे, जॾहिं त सेवण जे आवाम नेब ऐं ॿियनि आला अमलदारनि ऐं इदारनि खां हिन करप्ट ठेकेदार ख़िलाफ़ जल्द खां जल्द एक्शन वठण जो मुतालबो कयो आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।